सिंधु भूमि सूफ़ी संतनि दरवेशनि फ़क़ीरनि ऐं अलाह लोकनि जी भूमि रही आहे। सिंध जो इतिहास सभ खां पुराणो इतिहास आहे। वेदनि जी रचना सिंधु में थी आहे। रामायण ऐं महाभारत में बि सिंधु जो ज़िक्र अचे थो। मोहन जो दड़ो खे 5000 साल थिया आहिनि, पर इन खां घणो अॻु सिंध इंसानियत जो आधार रही आहे। अहिड़ी सबाजी सिंध में हिकु पैगंबर ईश्वर जो उपासक पैदा थियो, जंहिंखे असीं गोदरी वारो घनश्याम बाबा हरदास राम चऊं था। मानव शरीर में जनम वठण सबबि हरिअ जो दास यानी हरदास नालो रखियो वियो। हूअं त पाण ईश्वर जो रूप हुआ, जे लोकनि जे कल्याण ख़ातिर ग़रीबनि मिसकीननि निराधारनि लाइ हिन जगत में आया। सिंध में जनम वठी करम भूमि हिननि जलगांव महाराष्ट्र खे बणायो। अहिड़नि महान हस्तियुनि पंहिंजे कुझु प्यारनि खे कुझु ख़त लिखिया आहिनि। इन्हनि ख़तनि मां त अनहंदी आवाज़ ईंदी आहे। हीअ ख़त न पर आयतूं आहिनि। जिन प्यारनि खे साईं ख़त लिखिया से प्यारा पिणु पूॼण लाइक़ु आहिनि। इन्हनि जी पणी पिणु प्यारी आहे। उन्हनि जी चरण रज मस्तक लॻाइण लाइक़ु आहे। अहिड़े सतगुरु जे प्यारनि मां साईं वलीराम पिणु इन्हीअ जोत जो हिकु तिजलो आहिनि, जिन साईंअ जे ख़तनि खे पंहिंजे साह सां सांडे रखियो आहे ऐं नित नियम उन्हनि जी पूॼा कंदा हुआ। बाबा खे अरदास कंदा हुआ त मालिक सभिनी ते दया कर। बाबा हरदास राम साहिब हीअ पहिरीं चिठी साईं हूंदराज जगूमल डोंडेचा वारनि खे लिखी। बाबा लिखनि था, दासन दास हरदास गुलाम गोदरी वारा श्री स्वामी सिंधी कॉलोनी कंवर नगर सेवा मंडल ज्योति स्वरूप जलगांव वॾियूं डेवरियूं साहिब पूज रेड़की साहिब सिंध सोभारी हिंद हज़ूरी जय जनता हिंदू सिंध जय जयकार हूंदी हुई हूंदी आहे। नाम गिहबान कदुरदान बुलंद मकान सोडी सुल्तान कर मुश्किल आसान सदाई बाग बहार झूलेलाल अमरलाल कंवरलाल बेड़ा पार पंहिंजा कम लाल पाण कंदो चौठियूं चुमंदो घुमंदो फिरंदो ईंदो आहे। तव्हां बि साण आयो हूंदव पाड़े में घर में ग़रीबनि सां हूंदो आहियां। पार त हुजेव सुञाणींदा रहंदा। हरिओम सतनाम वाहिगुरु। बाबा हिन ख़त में पंहिंजी करम भूमि जलगांव साहिब जो ज़िक्र कयो आहे। सिंधी कॉलोनी कंवर नगर सेवा मंडल ज्योति स्वरूप जलगांव साहिब। बाबा वॾियुनि डेवरियुनि साहिब जो ज़िक्र कयो आहे। बाबा रेहड़की साहिब जो ज़िक्र कयो आहे। सिंध सोभारी जो ज़िक्र कयो आहे। हिंद हज़ूरी बाबा जनता खे बि लिखनि था, जय जनता हिंद सिंध जय जयकार हूंदी हुई हूंदी ऐं आहे। माना बाबा चवनि था इन्हनि सभिनी जो संत कंवरराम साहिब जलगांव साहिब वॾियूं डेवरियूं रेड़की साहिब इन्हनि जी सदाई जय जयकार जनता जी बि सदाई जय जयकार हूंदी आहे ऐं
अॻिते बि हूंदी। पाण खे लिखनि था नाम गिहबान, क़दुरदान बुलंद मकान, ऐं ईश्वर खे चवनि था कि कर मुश्किल आसान। आसीसूं ॾियनि था सदाईं बाग बहार। इष्ट देव श्री झूलेलाल साहिब खे, अमरलाल साहिब खे, कंवरलाल साहिब खे अरदास करनि था त ॿेड़ा पार, पंहिंजा कम लाल पाण कंदो। त साईं कंवरराम, साईं झूलेलाल पंहिंजा कम पाण ई अची कंदा। चौठियूं चुभंदो, घुमंदो फिरंदो ईंदो आहे। बाबा चवनि था साईं झूलेलाल, अमरलाल, कंवरलाल इहे चौठियूं चुमंदा ईंदा आहिनि, घुमंदा फिरंदा ईंदा आहिनि। सॼी संगत खे चवनि था कि तव्हां बि साण आयो हूंदव। पंहिंजी हिंट ॾियनि था त मां पाड़े में, घर में ग़रीबनि सां हूंदो आहियां। त बाबा चवनि था भई पाड़े वारनि सां ऐं ग़रीबनि सां तमामु सुठे नमूने हलो, छो त उन्हनि में ई बाबा पंहिंजे पाण खे ॿुधायो आहे, मां उन्हनि में हूंदो आहियां। पार त हुजेव सुञाणींदा रहंदा। हरिओम, सतनाम, वाहेगुरु। जय गोदरी वाला।